दोस्तों, जीएसएन जीएस सिंधी ॿोली। अच्छा, अॼु असां जेको आहे सो बुक रिव्यू जे 11 एपिसोड सां गॾु आहियूं तव्हां सां। अॼु जेको असांजो किताबु आहे उन जो नालो आहे द कर्स ऑफ मोहन जो दड़ो। ऐं हीउ जेको नॉविल आहे इहो माहा ख़ान फिलिप्स जो लिखियलु आहे। ऐं मोहन जो दड़ो तव्हां सभिनी ख़बर हूंदी त असां सिंधियुनि जे लाइ हिकिड़ो अहम तहज़ीबी मर्कज़ रहियो आहे ऐं सिंध जो ऐं इंडस वैली जो हिकिड़ो अहम शहर रहियो आहे। उन जे पस मंज़र में ही नाविल लिखियलु आहे। माहा ख़ान फिलिप्स जेका आहे सा कराची जा ई सहाफ़ण आहे। हू हिन वक़्तु लंडन में रहंदड़ आहे। हुन लंडन जी यूनिवर्सिटी मां तख़लीक़ी अदब में मास्टर्स जी डिग्री हासिल कई आहे, जॾहिं त सहाफ़त में हू मुआशी ऐं सियासी तजनिगार तौरु मशहूरु आहे। हुन जो जेको पहिरियों नाविल आहे उन जो नालो आहे ब्यूटीफुल फ्रॉम दिस एंगल। उहो साल 2010 ईस्वी में पेन मैकमिलन छपरायो, जॾहिं त संदसि ही जेको नाविल आहे उहो बि उन ई साॻे इदारे साल 2016 ईस्वी में छपरायो। ऐं ही जेको आहे सो नाविल लॻभॻि 450 सिफ़नि जो नाविल आहे, जेको हिकु अहिड़े गिरोह ॾांहुं इशारो करे थो जेको मोहन जे दड़े जी खोटाई करे उन मां क़दीम दौर जे हिकु ॻाढ़े पथर खे कढी उन जी ताक़त इस्तेमालु करे दुनिया ते कब्ज़ो करणु घुरे थो। अच्छा, ही जो दोस्तों, मज़हबी कल्ट या मज़हबी टोलनि या सीक्रेट सोसाइटीज़ ते दुनिया में केतिरा ई नाविल लिखिया विया आहिनि जिन में उहो ॼाणायो वेंदो आहे त कंहिं ख़ासि टोले जा कहिड़ा अक़ीदा आहिनि ऐं उहे सदियनि खां उन्हनि अक़ीदनि जी कहिड़े नमूने हिफ़ाज़त करे रहिया आहिनि। कल्ट माण्हुनि जो अहिड़ो टोलो हूंदो आहे जंहिंजा अक़ीदा आम मुरविज अक़ीदनि जे ख़िलाफ़ नज़र ईंदा आहिनि। उहो टोलो कंहिं शइ, माण्हू या कंहिं मक़सद खे हासिल करण जी जिस्तजू मां रूहानी सुकून हासिल करण जी कोशिश कंदो आहे। दुनिया में वधि कल्ट या जेके सीक्रेट सोसाइटीज़ असांखे मिलनि थियूं उहे मसीही मज़हब सां उन्हनि जो वास्तो ॾिसण में अचे थो। उन में केतिरा ई अहिड़ा टोला आहिनि जिन जा अक़ीदा आम मसीहनि खां सफ़ा अलॻि आहिनि। के जेके टोला आहिनि कंहिं ख़ासि क़िस्म जी स्लैब जी हिफ़ाज़त कंदा अचनि था ऐं संदन अक़ीदो आहे त ही उहा ई स्लैब आहे जंहिं ते हज़रत मसीह खे टंगियो वियो हो। के वरी कुझु मख़सूस थांवनि जे हवाले सां अक़ीदो रखंदा अचनि था ऐं उन्हनि जो अक़ीदो उहो आहे त उन में मसीह जेको आहे सो पंहिंजे साथियुनि सां आख़िरी मानी खाधी हुई। उन्हनि मां जेको सभिनी मां मशहूरु थांव आहे या प्यालो उनखे होली ग्रेल चयो वेंदो आहे। ऐं उन जी ॻोल्हा में जेको आहे सो असांखे आर्थर नाले हिकु बादशाह जूं जेको आहे सो मिलनि थियूं लेजेंड्स ऐं किसा उन जे हवाले सां। अहिड़े नमूने इन्हनि जेके कल्ट्स आहिनि या सीक्रेट सोसाइटीज़ उन्हनि ते डैन ब्राउन हिकिड़ो मशहूरु नाविल निगार आहे अमेरिका जो। उन जा नाविल आहिनि रॉबर्ट लैंगडन सीरीज़ जा नाविल, जिन में एंजल्स एंड डेमन्स, दी डाविंची कोड, द लास्ट सिंबल वग़ैरह शामिल आहिनि। ऐं उन खां पोइ बि उन में जेको आहे सो उन सीरीज़ जा ॿिया बि किताब आया आहिनि, नॉविल्स, जेके समूरी दुनिया में काफ़ी मशहूरु विया आहिनि। ऐं ख़ासि करे उन में जेको कहाणी बयानु करण जो अंदाज़ आहे उन जे करे उहे नॉविल्स तमामु घणा मशहूरु विया आहिनि। अच्छा, ही जेको असां जेको अॼु नाविल जंहिं ते ॻाल्हायूं पिया उहो बि जेको आहे सो पंहिंजे टेक्नीक में ऐं राइटिंग स्टाइल में ईअं थो लॻे त ॼण तव्हां डैन ब्राउन जो को नाविल पढ़ंदा हुजो। ऐं ही जेको आहे सो हिकिड़े क़दीम कल्ट आहे हिकिड़ी, उन जे पस मंज़र में ही नाविल लिखियलु आहे। अच्छा, हिन नाविल जो जेको मुख्य किरदार आहिनि उहे ॿ वेगियूं भेणूं आहिनि जिन जा नाला लैला ऐं नादिया आहिनि।
ही कहाणी उन्हनि जे तरफ़ फिरे थी ऐं जेके असल में अमेरिका में वॾियूं थियूं आहिनि। अच्छा, संदन पीउ सुहेल असल में पाकिस्तानी ओरिजिन जो आहे। हू हितां लॾे वञे थो ऐं जेको आहे सो हिकिड़ो ख़ासि टोलो उते या कल्ट तयारु करे थो, जंहिंजो मक़सदु इहो आहे त उहो मोहन जो दड़ो मां जेको आहे सो अहिड़ो पथर हासिल करे जंहिंमें एतिरी ताक़त आहे जंहिंजी मदद सां उहो पूरी दुनिया ते राज करे सघे। हू जॾहिं हू पंहिंजी कल्ट जो हू करे थो कमु शुरू, त अमरीकी हुकूमत उनखे उतां तड़ी कढे थी छॾे ऐं हू कराची जे इलाइक़े लियारी में अची पंहिंजो हेडक्वार्टर ठाहे थो उन कल्ट जो, ऐं उतां वेही हू कमु करे थो उन हवाले सां त जेको आहे सो जीअं उहो पथर हासिल करे सघे। उन खां पोइ जेको आहे सो ॾेखारियो आहे त हू आर्कियोलॉजी जी हिकु टीम खे मोहन जे दड़े जी ॿीहर खोटाई लाइ घुराए थो, जंहिंमें संदसि धीउ लैला बि आहे। उन जेको गुरु आहे, उहा आर्कियोलॉजी जो जेको ग्रुप आहे उन में हुनजी धीउ लैला बि शामिल आहे ऐं जेको आहे सो उहे खोटाई करणु शुरू कनि था। नाविल जे शुरूआती बाब में ॾेखारियो वियो आहे त खोटाई कंदड़ टीम खे हिकु ॻाढ़ो पथर मिले थो जंहिं मां तपिश निकिरे थी। उहो पथर शिकारी नाले उन देवी जो आहे ऐं जेका उन वक़्तु मोहन जो दड़ो जी हुकुमरान हुई। लैला ऐं संदसि साथी जेके आहिनि साइट ते खोटाई जी रिकॉर्डिंग बि कनि था। जीअं ई उहा जेका आहे उहे हुन ॻाढ़े पथर ताईं पहुचनि था ऐं उन्हनि खे उहो पथर हथु अचे थो, त साइट ते हिकिड़ो वॾो धमाको थी थो वञे। जेको मोहन जो दड़ो जी जेको उते खोटाई पिया कनि उन ते हिकिड़ो धमाको थो थिए ऐं उहे उन मां केतिरा ई माण्हू मरी था वञनि। उन ई पथर में ख़ासि ताक़त आहे जंहिंखे हासिल करे सुहेल समूरी दुनिया ते पंहिंजी हुकुमरानी क़ाइमु करणु घुरे थो। हाणे उहा जेका हुननि रिकॉर्डिंग कई पई, उहा जेको आहे सो लैला जी भेण नादिया ताईं कंहिं सूरत में पहुचे थी ऐं उनखे ॾिसी हू वाइड़ी थी वञे थी ऐं भेण खे बचाइण लाइ सिंध अचे थी। अमेरिका मां ट्रेवल करे हू सिंध अचे थी। सिंध पहुचण खां पोइ खेसि जेको आहे सो ख़्वाब अचणु शुरू था थी वञनि, हिकिड़ो ख़्वाबनि जो सिलसिलो शुरू थो थी वञे ऐं उहो बि हिकिड़ो ज़बरदस्त टेक्निक में लिखियल ख़्वाब आहिनि। उन्हनि ख़्वाबनि में हू कंहिं माई खे भॼंदो ॾिसे थी ऐं उहे उन्हनि ख़्वाबनि वसीले हू 3800 क़बल मसीह जे आबाद शहर मलूहा जंहिंखे जेको आहे सो उहो मोहन जो दड़ो जो नालो ॾिनो वियो आहे हिन नाविल में, ऐं उन शहर में घुमणु लॻे थी। उहो आबाद आहे ऐं उते जिया देवी जी ज़िंदगी खे महसूसु करे थी। हिकिड़ी देवी आहे जंहिंजी ख़ासि अहमियत आहे उन शहर में, उन जी हू जेको आहे सो हू ज़िंदगी जो अहवाल ॾिसे थी। उहा जेका जिया देवी आहे उहा शिकारी देवी जी नसल मां आहे ऐं उहो जेको आहे सो ख़ासि मायूं हूंदियूं आहिनि जिन खे उन ॻाढ़े पत्थर खे कंट्रोल करण जी ताक़त सेखारी वेंदी आहे ऐं जिया बि उन्हनि मां हिकिड़ी हूंदी आहे। अच्छा, हाणे जॾहिं हू ॾिसे थी त हू जिया जेका आहे सा उनजी ज़िंदगी ख़तरे में आहे ऐं हू जेको आहे सो कंहिं हमराह सां उन शहर मां भॼण जी कोशिशि करे रही आहे। इहो उनखे ख़्वाबनि जे ज़रिए ॾिसण में अचे थो ऐं ईअं जेको आहे सो हिन नॉविल जी जेका कहाणी आहे उहा ॿिनि ज़माननि में यानी कि 3800 साल क़बल मसीह में बि ऐं मौजूदा दौर में बि हिननि ॿिन्ही भेणनि जो जेको किसो आहे उहो गॾोगॾु हलंदो थो रहे। अच्छा, हाणे जेको आहे सो हिन शहर में जेको आहे सो इन पथर जे करे जेके पुॼारी आहिनि ऐं हुकुमरान आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बग़ावत बि शुरू थी वञे, छो जो उन्हनि माण्हुनि जो इहो अक़ीदो ॾेखारियो वियो आहे त उहे जेके आहिनि से देवी जे हवाले सां हिकिड़ी ख़ासि अक़ीदत रखनि था। अच्छा, ॿियो ईअं लॻे थो त किथे न किथे इहो डांसिंग गर्ल जेका मोहन जो दड़े जी आहे उन ॾांहुं इशारो कयो वियो आहे। अच्छा, हिन नॉविल जी हिकु सुठी ॻाल्हि उहा आहे त ॿिन्ही ज़माननि जी कहाणी
गॾोगॾु अॻियां वधंदी रहे थी। जेको आहे सो हिकिड़ो माज़ी वारो ऐं मुस्तक़बिल वारो जेको हाल वारो दौरु हुन खयों आहे, उन्हनि जी कहाणी शानदार नमूने गॾु गॾु हलंदी रहे थी। हिकिड़े बाब में जेको आहे सो माज़ी जे मुआशिरे जी अकासी करे थी, त ॿिए बाब में वरी मौजूदा सूरत हाल ते रोशनी विझे थी। ॿियो, नाविल में इंसानी नफ़्सियात जो हिकु अजीब पासो ॾेखारियो वियो आहे। अच्छा, ऐं उहो जेको आहे सो महसूसु थिए थो त जेको इंसानु आहे उहो अज़ल खां शुरू खां वठी अॼु ॾींहं ताईं रुगो ताक़त जो बुखियो रहियो आहे। हर वक़्तु हू कंहिं अहिड़ी ताक़त जी ॻोल्हा में रहियो आहे जंहिंजी मदद सां हू ॿियनि इंसाननि ते पंहिंजी हुकुमरानी क़ाइमु करे सघे ऐं समूरी दुनिया खे पंहिंजो ग़ुलाम बणाए सघे। ऐं अहिड़े क़िस्म जे ताक़त हासिल करण लाइ हू कंहिं बि हद ताईं वञी सघे थो। ही नॉविल जेको आहे सो सनसनीखेज़ वाक़िअनि, तारीख़ ऐं नफ़्सियात सां भरियल आहे, जॾहिं त कहाणी अहिड़ी तेज़ी सां अॻियां वधंदी रहे थी जो पढ़ंदड़ जी दिलि उन किताब मां हथु कढण ते नथी चए। हिन लेखका जो अंदाज़, तारीख़ ऐं ॻुझनि समाजनि ते नाविल लिखंदड़ नाविल जेको आहे सो अंदाज़, उहो डैन ब्राउन सां, जीअं मूं अॻे ई चयो, त उन सां तमामु घणो मिले थो। ऐं हिन जेको आहे सो कमाल महारत सां ही नाविल लिखियो आहे। ऐं इहा असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे, ख़ासि करे सिंधियुनि लाइ, त असांजा जेके तारीख़ी मकान आहिनि उहे कंहिं न कंहिं अंदाज़ में सिंधी ॿोली सां गॾु ॿियनि ॿोलियुनि, ख़ासि करे अंग्रेज़ी में बि अफ़सानवी अदब जो हिसो बणिजी रहिया आहिनि। अच्छा, इहो सनसनीखेज़ अंदाज़ जे करे हिन खे जेको आहे सो सीरियस लिटरेचर बदिरां पॉपुलर लिटरेचर में रखियो वियो, पर उन हूंदे बि ही जेको आहे सो हिकिड़ो शानदार नाविल आहे ऐं पढ़ण वटां नाविल आहे। ऐं ख़ासि करे असां जेके सिंधी आहियूं उन्हनि खे त ही नाविल ज़रूरु पढ़णु घुरिजे। अच्छा दोस्तो, इहो असांजो अॼोको किताब ते तबसरो हो। असांजो जेको आहे सो ईंदड़ छंछर ते जेको आहे सो असांजी लाइव स्ट्रीम आहे, उहा रसूल मेमन साहब, सिंधी ॿोली जो हिकिड़ो वॾो अफ़साना नवीस ऐं नाविल निगार, जंहिंजो कुझु अर्सो अॻु ई जेको असां खां विछड़ी विया आहिनि, उन्हनि जे नाविल 19 औरतूं ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं उन्हनि खे जेको आहे सो असां छंछर जे ॾींहुं उन ते डिस्कस कंदासीं। ऐं उन सां गॾु जेको आहे सो असां जेको आहे सो हिस्टोरिकल फिक्शन या तारीख़ जे पस मंज़र में लिखियल अफ़सानो या कहाणी या नाविल, उन जी कहिड़ी टेक्निक हूंदी आहे, उन में कहिड़नि जुज़नि एलिमेंट्स जी ज़रूरत पवंदी आहे, उन सभ ते डिस्कस कंदासीं उन स्ट्रीम में। त महिरबानी करे असांजे हिन चैनल खे तव्हां जेको आहे सो सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो, जीअं तव्हांखे असांजे हिननि वीडियोज़ जे बारे में नोटिफिकेशन्स ईंदा रहनि ऐं असांजे हिननि लाइव स्ट्रीम्स जो हिसो बणिजी सघो। ऐं हिननि वीडियोज़ खे तव्हां शेयर कयो ऐं लाइक कयो। त दोस्तो, तव्हांजी वॾी महिरबानी। जीए सिंध, जीए सिंधी ॿोली।